न मिली बचन के नौकरी पढ़ायो से ने लिखायो से ने चंगा न भलन जा बार वेठा आहिनि बोतला मेड़े गुजारो क्या बे छा क्या अलो रखुदणी आए हाय पाली त नाज़न सां मड़े काठियूं भी करणियूं आहिनि काठियुनि लप भी कया अस्सलाम वालेकुम शादी करी अम्मा हिते अब मां हिते हे मीना बाजार लगी पई आहे शॉपिंग लाइ आई आहियां काथे मीना बाजार हे मीना बाजार आहे न शॉपिंग लाइ आई आहियां नी राति जो तूं कैश ॾिनी त बसि चयमि त निकिरी पवां शॉपिंग ते ॿियो छा न ये बोतलूं ये छा है ये छा थी करी अम्मा सॼो ये बोतलूं ये भरियो पियो आहे छबी ये छा करणो आहे अम्मा छा करणो आहे ओह नो हां शर्म नथो चई हे ॾिसे न तो शादी कयां पई बोतलियूं मड़ियूं था में कठियूं कई तो तो किन में अची करे त कठे करे खपाया वञी त को गुजारो थे को अटे लप वठा को छा कया ये मना बोतलूं मेड़े उहे खपाए करे रात जो मना अटो या भाजी वठी ईंदी आ बाकी छा कंदी आ मां के हो जे को हिते नशो वापारींदी आ मां छा कंदी आ हिते त उहे कामयाब आहिनि न जेके अहिड़ा कम कनि बाकी गरीब गुरबो त बोतला मेड़ींदो वतंदो ये गंदा चका मेड़ींदो ॿियो छा कंदो तो छा कयो आहे मुंहिंजे लाइ जो अॼु मूंखां पुछे थो तोखे अॼु नज़र पई आहे त मां बीठी आहे ढेर ते बोतला थी बीठी खड़े तोखे अॼु दीद पई आहे अॼु तूं सवेरो थियो आहे न हे त मुंहिंजे लाइ त अम्मा बुढ़ी मरण जो मक़ाम आहे मुंहिंजी मां जीजल बोतलूं मेड़े ऐं मां डंडो टोड़ो घर में वेठो खावां बस पोइ ॿुधण तोखे त अचणो खपे आहे न रोज़ तोखे चवंदी मां बा कमाए होॾे ढेर ते वियसि त ॿ डंडा छोरा बीठा वेचारा चो मां न बा छॾियो त मां मिलिया चयोसि मासी असां पाण बेरोज़गार आहियूं हिकिड़े चयो त मां MBBS कई आहे MBBS वारो बेरोज़गार कीअं थींदो MBBS वारो बेरोज़गार ॿुधई पढ़ियल लिखियल माण्हू बस असांजी प्यारी सिंध हाणे छा था करे सघूं बहरहाल इहो ॿुध अम्मा यकीन करी इहो ज़मीर मुंहिंजो गवाही न ॾींदो जो मुंहिंजी मां जीजल हिते वते जेको सो ये बोतलूं मेड़ींदी वते वरी ऐं घर जे लाइ असां लाइ अटो वठी अचे सो ये रख ओ मुंहिंजा भाउ ॻाल्हि ॿुध हक हलाल सां कमाइबो आहे न पोइ खणी बोतला मेड़िया जा कंहिंजे घर थांव ॿुहारी कयां या छा बि कयां पर हक हलाल में मज़ो आहे हक हलाल भलो हूंदो आहे माना तूं ई नथो कमाए तोखे घर वेठे थी खारायां त ईअं सम्झ तुंहिंजे लाइ हराम आहे मां कमाए थी ऐं तूं खाए थो वेही त तुंहिंजे लाइ हराम आहे हा बस वापस हा अॼु मुंहिंजी दिलि टुटी पई आहे मां तोखे हिन हालत में ॾिठो आहे तोखे मां बोतलूं मेड़ी ते ॾिठो आहे मुंहिंजे अंदर जो ज़मीर जागी पियो उन ज़मीर मूंखे थुक लानत कयो आहे त अड़े लूसी तूं ॾंडो टोड़ो ई तुंहिंजी मां जीजल हिते बोतलूं पई थी मेड़े ऐं तूं कमकार नथो करे अॼु तोखे जेको आहे ज़मीर जेको पंहिंजे अंदरि उन्हनि मां में ज़मीर चवे पियो त कमाए कम ते वञ त न पियो वञे अॼु तोखे ज़मीर झंझोड़ियो आहे अब मूंखे पाण ॾुख ॾाढो थो थिए तुंहिंजो तुंहिंजी हालत ॾिसी मूंखे ॾाढो ॾुख थो थिए तूं हे रख हा हे रख न फिटी कजां हे रख को ज़रूरत न आहे तोखे अॼु ॾींहुं खां वठी का बि तूं कमकार न कर तुंहिंजो हे पुट वेठो आहे इहो तोखे कमाए खाराईंदो कीअं बि कीअं करे कमाए तोखे खाराईंदो तूं वेठो रुगो खा मां मुंहिंजो ज़मीर जागराए छॾी अच्छा ॿुध अबा हा जी अबा तूं सिधो घर वञ सुकून सां खट ते वेही रह मूंखे रुगो हिकिड़ो 100 रुपयो ॾे अबा उन बागा ये बोतला हुन सां ॻाल्हाए में ॿी सैं जी खना जूं ॾींदीमांसि न त पोइ बोतला छो थो पिटी करे न करण ॾींदो मां ये विकिणा त सौ जा आहे न को बि ज़रूरत न आहे हिन खे ज़रूरत न आहे हिनजी मुंहिंजी मां जी जल बोतलूं मेड़े मुंहिंजी मां जी जल 100 रुपयो ॾे काॾां 100 रुपयो आणा 100 रुपयो ॾे त मां किरायो भाड़ो करे वञा न मां राति जो मां तुंहिंजे लाइ 5000 रुपया न कमाए अचां मां तुंहिंजो पुट ई न आहियां हे मुंहिंजो वाइदो तोसां 5000 रुपया छा कंदे 5000 तूं काथो कमाईंदे अम्मा कंहिंजी चोरी न कुछ भी ना हक के लाल मां बोरियूं खणंदसि मां मजदूरियूं कंदसि सिरूं खणंदसि आखिर में अगर को भी कम न मिलियो न यकीन करे मां रक्षा वारनि खे धिका ॾियारे जेके बारिशनि में फासनि थियूं उन्हनि गाॾियुनि खां बि माना 50-100 वठी महिनत जी कमाई खणी 5000 तो वठी हुजे न त हिन मींहं जे पाणीअ में काथे ॿुॾी मरिया काथे मींहं जे पाणीअ में ॿुॾिया न तॾहिं बि चङो ई उहो बि चङो हुयो त वरी हाणे 100 रुपयो मूंखे ॾे अरे जागियो न बा ज़मीर जागियो आहे न हाणे त भला ॾे न हाणे त 100 रुपयो ॾे न हा वठो
वठो रखिया मी एकड़ा जेके आहिनि 20 रुपया आया वञी धिका झल वञी बेहया हलो वॾो तोखे मां जो कदुर आहे मां बोतलां थी मेरे बस। रोज जी ख़बर हूंदी थी त अमां काथों थी आणे पई मज़दूरियूं थी करे कंहिंजो माल थी चारे को छा थी करे अमां बस अवा बस बस वधीक गैरत न ॾियार मां अॼु ॾींहुं छा गैरत करे अमां को मोत जे खो में कम कंदी छा जा मोटरसाइकिल हलाईंदी जा अमां फटे ते बीहंदी मोटरसाइकिल हलाए बस बेहया के जाए जा घर वञी सुकून सां वेही रह हे तुंहिंजो पुटु कमाईंदो आहे थो कमाए वञी ॾुख थी पियो आहे मां मूंखे ॾुख थी पियो आहे यकीन करे मां तोखे हिन हाल में न पियो ॾिसणु चाहियां 20 रुपया मिलिया जा हेलो काथे न विध रजनीकांत वारी फिल्म कहिड़े होटल ते हले पई थी नब्बू वारे में वलू वारे में 20 रुपया अम्मा खां वठी ठगी करे वरिता अथव मोटरसाइकिल काया जल्दी काया हलूं था फिल्म ॾिसूं था होटल ते चरिया